अस्सलामुअलैकुम नाज़रीन व सामीन। सैयद शफ़ीक़ हैदर मूसवी साहब जंहिंजो असां तफ़सीली इंटरव्यू तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं ऐं उनजी हींअर चौथी क़िस्त तमामु दिलचस्प मरहले में असां हिन चौथी क़िस्त में साईं खां आदमशुमारी ख़ासि करे सिंध जी आदमशुमारी जे बारे में साईं शफ़ीक़ हैदर मूसवी ऐं उन्हनि जे ग्रुप जेके कोशिशूं कयूं आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाइनि था ऐं ॿिया बि कुझु अहम इशूज़ डिस्कस कंदासीं। वॾी महिरबानी, तव्हां असांजो पॉडकास्ट ॾिसो था। थैंक यू। तव्हांजो रेगुलर जेको कमु हुयो उहो त प्रोफेशनल लाइफ ऐं सरकारी पाकिस्तान में ॿाहिरि, उनखां अलावा तव्हां इहे तालीम जे सिहत जे मैदान में तव्हांजूं ख़िदमतूं ऐं ॿियो हिकिड़ो फॉरम ठाहे जंहिंजे ईमेल वॾो इनकलाब आंदो लियारी यूनिवर्सिटी ठही वई, त ईअं तव्हांजे यादगिरीअ में को जेको तव्हांजो कमु हुजे जेको ॿाहिरिनि इदारनि सां ॿाहिरिनि मुल्कनि सां तव्हांजी का कोलेबोरेशन, तव्हांजी का सपोर्ट सां को अदबी को मीडिया में को अहिड़ो कमु थियो हुजे? साईं, हिकिड़ो इंतिहाई अहम कमु थियो। मां जॾहिं मास्टर्स पंहिंजी कई उते ऑस्ट्रेलिया में, असां कॉमनवेल्थ हुन जी मरकज़ी हुकूमत आहे, उन जी स्कॉलरशिप हुई। मुंहिंजो मारोट आहे अब्दुल हकीम मखदूम। उहो उन ज़माने में इस्लामाबाद में फेडरल स्टेटिस्टिकल डिपार्टमेंट में हुयो, स्टेटिस्टिकल ऑफिसर। उन खे बि जेका कैनबरा यूनिवर्सिटी जी स्कॉलरशिप मिली। मां सिडनी में रहंदो हुउसि पंहिंजे भाउ सां गॾु, ऐं हू वरी कैनबरा रहंदो हो। ऐं कैनबरा उनजो जीअं इस्लामाबाद पंहिंजो आहे कैपिटल, त कैनबरा ऑस्ट्रेलिया जो कैपिटल आहे। ऐं सिडनी खां 2 कलाकनि जी ड्राइव या रेलवे ते ईंदो। त हू छाकाणि त अकेलो रहंदो हो, त हू वरी जेको जुमे जी शाम जो हलियो ईंदो हो। मां ऐं मुंहिंजो भाउ डॉक्टर तौफ़ीक़ असां उनखे वञी सेंट्रल जेको आहे ट्रेन स्टेशन तां खणंदा हुआसीं, वरी गॾु हूंदा हुआसीं। साल जॾहिं गुज़रियो ऐं हाणे हुन थीसिस लिखणु शुरू कई पंहिंजी, पर मूंखे चई यार हिकिड़ो मां जेको टॉपिक खयों आहे उहो आहे डेमोग्राफी ऑफ सिंध। पाकिस्तान ठहण खां पोइ पहिरीं जेका आहे सेंसस जेका थी आहे असां 1952 में थी आहे। ऐं उन खां पोइ जेको बि हो माना ईस्ट पाकिस्तान में जेतिरो माण्हू हुया, या सरहद में हुया, या पंजाब में हा, या बलूचिस्तान में हा, या सिंध में हा, थींदा रहिया आहिनि। उन खां पोइ वरी 61 में थी आहे, वरी 72 में थी आहे। हाणे उन में रूरल सिंध जो नंबर तमामु घटिजी वियो आहे। ऐं जेका वरी 88 में थी, त उन में त अञा बि नंबर घटियो। हाणे इहो चवंदा लम्हा फ़िक्र आहे, इहो छा थो थी सघे पियो? त उते हिकु ॿिया दोस्त बि हुआ, मुस्तफ़ा मेमन साहब, मरहूम आशिक शाह साहब। त असां सोचियोसीं यार छा आहे? पोइ असां इन नतीजे ते पहुतासीं त ॻाल्हि आहे त आदमशुमारी कंदो आहे सरकारी उस्ताद। उन जो वतीरो इहो आहे त हू वोट जे सिलसिले में या हिन जे सिलसिले में वेंदो आहे कंहिं बि ॻोठ में, त उनखे हुकूमत का सहूलियत त ॾींदी कान्हे। उहो वेंदो आहे वॾेरे उतां, वॾेरो उनखे पाणी बि पीआरींदो आहे, मानी बि खाराईंदो आहे, ऐं पोइ हुनखे जेको आहे तफ़सीलात बि उनखे अच्छा। उन में असां इहो सम्झोसीं त ही कंफ्यूज़ पिया कनि वोटर लिस्ट खे आदमशुमारी सां। वोटर लिस्ट में त जेका उमिरि हूंदी आहे वोटर जी, 18 हुजे 21 साल हुजे, उन वारे खे लिखिबो। पर आदमशुमारीअ में 1 ॾींहं जो ॿार बि जाइज़ अगरि आहे त उनखे लिखिणो आहे। छाकाणि आदमशुमारी इंतिहाई अहम शइ आहे। छाकाणि इहो ॿार जेको अॼु 1 ॾींहं जो आहे, सुभाणे हिनखे स्कूल खपे, पाणी त हींअर बि पीअंदो, खाधो त हींअर बि खाईंदो। इन स्टेटिक्स जमा थियण सां त केतिरा माण्हू था रहनि पिया, मास्टर प्लानिंग कबी आहे।
त भई केतिरो जेको आहे सो स्कूल हुजणु खपनि, केतिरियूं अस्पतालूं हुजणु खपनि। उन खां पोइ वरी कई घर औरतुनि खे नथा लिखाराइनि। वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन में साईं आदमशुमारी पहिरीं थींदी आहे हाउस काउंट, पोइ थींदो आहे हेड काउंट। पहिरीं थींदी आहे घर शुमारी, पोइ थींदी आहे आदमशुमारी। असांजे जेके ॻोठनि में घर आहिनि, अच्छा घर जी डेफिनेशन आहे घराणो। घराणो माना ज़ाल मुड़ुस ऐं उन में जेके बि ॿार। पर पाण वटि हवेलियुनि में या इवन ॻोठनि में ईअं ई जेको आहे सो हींअर ॿाहिरां वेड़ो ॾिनल हूंदो आहे, पर अंदरि माउ पीउ बि रहंदो आहे, पंहिंजी मिसाल तो नियाणी परणी न अथसि हुन सां गॾु, त हिकिड़ो पुटु, ॿ पुट, टे पुट बि रहंदा आहिनि जेके परणियल हूंदा आहिनि ऐं औलाद वारा हूंदा आहिनि। हाणे इहे 4 घराणा आहिनि, लिखबो हिकिड़ो ॿाहिरि। हाणे छा आहे त इन जो टोटल था अगरि वठूं, मिसाल तौरु 12 था थियनि, ऐं हू जेको आहे एन्यूमरेटर जेके चइबो आहे आदमशुमारी वारो, उहो उन फार्म ते 12 थो लिखे, ऐं उहो जॾहिं वञे थो पियो सेंटर उन्हनि जी सेंसस ऑफिस में, त उनजो कंप्यूटर उनखे एक्सेप्ट नथो करे, छो त कंप्यूटर मुताबिक़ शहर जो घराणो आहे 5, ॻोठ जो घराणो आहे 7। अच्छा, हाणे 7 खां वधीक हुन नंबर खे उहो कटे थो छॾे, 12 कटिजी विया, माना 5 रहिजी विया जेके हक़ीक़ी मौजूदु आहिनि। पर हाणे आहे त इहो ख़बर जेसिताईं हिननि खे सम्झाए बि न, त ओसिताईं त बाबा हर को घराणो अलॻि आहे, पीउ अलॻि लिखाए, परणियल पुटु अलॻि लिखाए, हू अलॻि लिखाए, तॾहिं तव्हांजा इहे माण्हू जेका सची हक़ीक़त आहे उहो वधी वधी बि वेंदी, उहो हक़ीक़ी न सही वधी त ॿी अञा बि असांजे ख़्याल में अञा हींअर बि मां बिल्कुलु प्रूव करे सघां थो 15-17% असांजी सिंधी आबादी ॻणप में न आयल आहे। साईं ॻाल्हि ॿुधो, ॿिया त रहनि था शहरनि में, शहर में जेको ॻणप करण वारो आहे बसि वियो 2 घिटियूं 4 घिटियूं 20 घिटियूं ॿियो कयो, हुन जा हूंदा आहिनि सेक्टर ठहियल, उतां करे ईंदा आहिनि। असां त रहूं था ॿेलनि में बि, ढंढुनि ते बि, ॿेड़ियुनि में बि, पहाड़नि में बि, इन खीरथर में, इहो गोरख ॾे हिते साईं काथे वेंदो उस्ताद इन पासे? हा साईं, ॿेलनि में रहिजी वेंदा, सभु रहिजी वेंदा साईं। इवन मां शहर में असां हिन ते जॾहिं तहरीक हलाईसीं त असां शहरनि में ॾिठोसीं सिंधी माण्हू जेको हुते नौकिरी थो करे या कारोबार थो करे, जेके हालात रहिया आहिनि उन मुताबिक़ साईं ॿाहिरां तालो ॾेई घर में माईअ खे, घरवारी खे चए बाबा भले केरु घंटी वॼाए त न खोलिजां, सम्झे न, ऐं तालो ॾेई हले। बाक़ी ॿारनि जे हिसाब सां तालो अहिड़ो हणंदा त ॿाहिरां बि खुली सघे, अंदरां बि खुली सघे, ॿार ईंदा त खोलींदा। त हाणे छा त इन्यूमरेटर आयो, हुन घंटी वॼाई, माईअ खे ॾिठो सोराख मां, पर जीअं ओतिरो माण्हू आहे अलाए केरु आहे, भवन न खोल, त माना घर रहिजी वियो। हालांकि हू जेके ॿिया आहिनि हमरा, उहे त साईं एॾा ऑर्गनाइज़ आहिनि जो ऑलरेडी पंहिंजे ज़ालुनि खे, ॿियनि टिनि खे, पंहिंजे छोकिरनि खे तयारु था करे छॾीनि त हीअ ईंदा, अॻे ई तयारु कयो थियो, चेन जे बदिरां 14 लिखाए। पोइ साईं इहा ॻाल्हि असां महसूसु करे 1998 में जेका थी आदमशुमारी, असां मुहिम हलाईसीं। सलाह मां साईं मैडम मुमताज़ भुट्टो साहिबा गुज़ारे वई आहे, यूनिवर्सिटी प्रोफेसर हुई, उहो बि असां सां गॾु इन कम में, ताज जोयो बि गॾु, प्रोफेसर एजाज़ कुरैशी बि गॾु, मुश्ताक मीरानी साहब बि गॾु, असां टीमूं ठाहे निकिरी पियासीं। लख असां ब्रोशर ठाराया सिंधीअ में, जंहिंमें इहे पॉइंटूं लिखियूंसीं, जंहिंमें पंहिंजे असां यूनिवर्सिटियुनि में माना लेक्चर ॾिनासीं। भई नौजवाननि खे चयोसीं बाबा वञो पंहिंजे ॻोठनि में, पाड़े जेको सम्झायो, ऐं पाड़े में पंहिंजूं कमिटियूं ठाहियो, छाकाणि कॉन्टेक्ट कयो उन इन्यूमरेटर खे जेको ईंदो त बाबा असां मौजूदु आहियूं, छो त हूअं ओतिरे माण्हू दर कोन खोलींदी न असांजी ख़ातिर, त तव्हां जॾहिं गॾु वेंदो त उहो पोइ ॿुधाईंदी तफ़सील, अॻे ई रजिस्टर ठाहे रखो। साईं इन्हनि कोशिशुनि सां जेके असांजे सिंध में 19.2% मरकज़ी नौकरियूं मिलंदियूं हुयूं, हाणे 25% थी वियूं आहिनि।
अहिड़े तरीक़े सां ई NFC एवॉर्ड जेको आहे उहो बि असांजो वधी 25%। छो त रुगो असां महिनत कईसीं, बाबा नओं ॿार आहे, महीने जो ॾींहं जो आहे त बि ॼाणायोसीं, माण्हुनि खे सम्झायोसीं। माण्हू साईं पंहिंजा असांजा कई माण्हू औरतुनि खे न पिया कनि त साईं सुभाणे इहो वोटर लिस्ट आहे, इन में जो न ईंदो तफ़सील त वॾेरो चवंदो बाबा पंहिंजी औरतूं वठी अचो इलेक्शन वारे ॾींहुं, इन करे लिखरायूं आहिनि। सो साईं इहो हिकिड़ो जेको पहलू आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां त इहो हिकिड़े कमु कयोसीं। ॿिया ॿ ॻाल्हियूं बि मां सम्झां थो त ज़रूरी तव्हांखे गोज़ होशियारु कयां। जी जी। 1990 में सिंधी मुहाजिर झेड़ो थिया, अफ़सोसनाक थिया, कई वीचारा जेके आहिनि से सिंधी मारिया विया। जो मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जा लाश पिया हुआ, चांगनि जा ॻोठ हुया, इस्लामाबाद जो माना आहे न जेको शालीमार सिनेमा खां जी जी, हिते चांगनि जो ॻोठ हो, उते हिननि हमिलो कयो, उतां साईं लाश पिया, माण्हू बाक़ी त हलिया निकिरी आया ऐं अची अब्दुल्ला टाउन उन ठहियो पए, हिते जेको आहे हुसैनाबाद में 700 वारनि जो टाउन ठहियो पए, अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग्स उन में अची रहिया। उन ज़माने में हिकिड़ा भाउ भेण हुआ, हफ़ीज़ कुरैशी, जेको हाणे शायदि सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहे, हुन PhD कई, हिमत करे कई, क्लर्क हो पर PhD कई। उन जी भेण फहमीदा कुरैशी, इहे वहदत पुराणी वहदत कानून में रहंदा। उन्हनि मूंखे फ़ोन कई, थोरा असां तालुक में हुआसीं, जेका असांजे सिंध डेमोक्रेटिक फोरम हुए असां तालुक में हुआसीं। मेजर गुल पांधियाणी उन में रिटायर्ड थी आयो ताज़ो, उन सां गॾिजी वञी असां उहो लाश खयासीं उतां राति जो। रेंजर्स ऐं पुलिस हली खणी आयासीं, अची जेको सड़दखानो आहे सिविल अस्पताल जो उन में रखियासीं। उन लाइ करे पोइ असां उन ते वीडियो ठाहीसीं, धरती धगाणा, धरती धगाणा, जंहिंमें ॾेखारियोसीं त हीअ लाश पिया आहिनि, हीअ वीचारा पंहिंजा टपड़ खणी निकिरी आया। हिननि मूंखे फ़ोन कई हफ़ीज़ कुरैशी त साईं हिकिड़ी अंग्रेज़ियाणी आई आहे ऐं अंग्रेज़ी में पई थी ॻाल्हाए, असां त सम्झूंसि कोन था, तव्हां महिरबानी करे अचो थो ॻाल्हायो अची। मां वियुसि त जेको हुन ॿुधायो त मुंहिंजो नालो लिज़ ड्यूसिट आहे ऐं मां BBC जी नुमाइंदा आहियां ऐं तव्हां सिंध जी वॾा ज़ालिम आहियो, जाबिर आहियो, खूनखार आहियो। मूं चयो तोखे कंहिं ॿुधायो आहे, कीअं ॿुधायो आहे? कि मां पके किले मां हींअर थी आई आहियां। त पके किले में हाणे त उहो म्यूज़ियम करे छॾियो अथनि, न नंढो महल हुयो, उन में के हिननि कूड़ा सूड़ा 8-10 बेड विझी किन औरतुनि खे विझी रखी, उन्हनि जा के हॾा वॾा हेठां भॼी हुनखे ॾेखारियो त उहा सिंधियुनि ई कयो। मूं चयो हाणे लिज़ तूं जर्नलिस्ट आहीं, हिकु पासे जी कहाणी तो ॿुधी आहे, तूं ॿिए पासे त ॿुध। चई यस, मुंहिंजो हाणे तूं हल मूंसां गॾु। पोइ साईं अब्दुल्ला टाउन में मां वठी वियोमांसि, मुंहिंजो हाणे मां ॿाहिरि बीठो आहियां, तूं अंदरि वञ। MQM वारनि जेके ठपा जिते जिते हयां, जेको मां नथो हींअर चई सघां, तव्हां सम्झी सघो था ॼाणनि खे, उहा ॾिसी निकिती। हाणे मां ॾिठो त हींअर उहो चुप हुई, चुप। पोइ वरी वठी वियोमांसि 700 वारी कॉलोनी, त उन में अंडर कंस्ट्रक्शन जे करे माना त उन्हनि दरवाज़नि ते कंहिं चादर लॻाए छॾी, कंहिं दरीअ ते टुवाल लॻाए छॾियो, हिकिड़े ॼणे जे दर ते वञी पिहारियोसि ऐं मां ठक ठक करे माना कंहिं तरीक़े सां सॼो। उहो हुयो प्रोफेसर उस्मान पंवर, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में प्रोफेसर हो, जंहिंजे ख़ुदि घर खे बि बाहि ॾिनी इन ई पासे। मूं चयोमांसि लिज़ ही इज़ यूनिवर्सिटी प्रोफेसर, यूनिवर्सिटी प्रोफेसरनि जी साईं इन्हनि गोरनि वटि ॾाढी इज़त आहे। एंड ही इज़ डन PhD फ्रॉम UK, फ्रॉम योर ओन कंट्री। हुन पंहिंजो कार्ड कढी ॾिनसि, पोइ हुनखे अंदरि वठी वियो। छा ॻाल्हाईंसि, छा ॾेखारियईंसि, पर पोइ इहा अंग्रेज़ियाणी रोईंदी उछगारूं ॾींदी ॿाहिरि, ऐं पोइ असांजी वकील थी वई। साईं ॿिनि छोकिरियुनि खे पाण सां गॾु वठी वई, असांजी इहा धरती धगाणा जेका वीडियो ठाहीसीं उहा खां वठी।
इंग्लैंड में ओ इवन अमेरिका ताईं हुन इहे ख़बरूं पहुचायूं त हिननि सिंधियुनि सां हीअ ज़ुल्म। बसि मां पंहिंजी हाणे गुफ़्तगू मां सम्झां थो त तवील बि थी वई आहे, पर आख़िरी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुसि त छा त अज़ीम माण्हू असां वटि आहिनि ऐं छा असां वटि उन्हनि सां थियो आहे। कंहिं तरीक़े सां जर्मन काउंसिल जनरल जेको कराची में हो, हेंस किल्ड्रन, उन सां मुंहिंजी दोस्ती थी। एतिरी जो हू ऐं हुन जी स्पाउस एना अची मूं वटि रहंदा पिया गॾु। हुनखे तारीख़ जो ॾाढो इल्मु हो सिंध जो ऐं शौक़ु हो घुमण जो। मूंखे जेका हुनजी शुरूआति थी, कंहिं हुनखे रिकमेंड कयो त भई अगरि तूं जेको रनी कोट ॾिसण थो चाहीं त हीअ तोखे वठी वेंदो, छाकाणि असां पंहिंजे इम्सा जे शागिर्दनि खे वठी वेंदा आहियूं। असां चवंदा आहियूं त भई इहे तव्हां ॾिसो न, सुभाणे तव्हां दुबई नौकिरी कयो, फलाणे हंधि नौकिरी कयो, केरु तव्हां खां पुछे त बाबा रनी कोट ॾिठो ऐं तव्हां चओ न ॾिठो त इहा त घटि ॻाल्हि आहे। रनी कोट ॾेखारियोमांसि, हेॾां इस्लाम कोट वठी वियोमांसि वग़ैरह वग़ैरह। काफ़ी हुन सां सुठो रस्तो थियो। हिकु ॾींहुं मूंखे फ़ोन कयो, मूंखे अंग्रेज़ी में चयईं त शफ़ीक जेको आहे सो हिकिड़ो तमामु दुनिया जो अज़ीम लेवल जो माण्हू तव्हां वटि हैदराबाद में रहे थो ऐं मां हुन सां मिलणु थो चाहियां। मुझे ॿुधाए कि डॉक्टर नबी बख्श बलोच। मुझे यार वो तो मुंहिंजो वालिद साहब जो दोस्त रहियो आहे ऐं जेको आहे सो मुंहिंजो हुन सां रस्तो आहे ऐं मां उन फ़ोन करे पुछां थो। उनखे मोबाइल फ़ोन कोन्हे, फ़ोन करे पुछांसि थो। उनजी तबियत थोरी ठीकु न रहंदी आहे, अगरि उनजी तबियत ठीकु आहे त पाण ॻाल्हाईंदासीं। मां पुछियोमांसि फ़ोन करे, उन चयो बाबा भले सुभाणे भले अचे। मां वरी हिंस खे ॿुधायो, हिंस त वरी शाम जो ई हलियो आयो। ॿिए ॾींहुं वियासीं यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस में जेके आहिनि क्वार्टरनि मां सरकारी क्वार्टर, उहे सिंध यूनिवर्सिटीअ हिकु दफ़ो फ़ैसिलो कयो त भई जेके रहनि था उन्हनि खे हिकिड़े जेका क़ीमत आहे उन सां ॾिना वञनि मालिकाना हुकूक, ऐं जेके उहे पैसा आहिनि से क़िस्तनि में वसूल कया वञनि। 27,000 रुपए में उन ज़माने में उहे ॾिना विया ऐं क़िस्तनि में वसूल कया। साईं उन में रहंदो हो ऐं हुन में नौकर बि कोन, रुगो न हूंदोसि। उन जी घरवारी हूंदी, पाण हूंदो हो ऐं हिकिड़ी माई ईंदी हुई जेका 2-3 कलाक हुननि जो कमु करे वेंदी, हुन लाइ बोड़ बोड़ ठाही वेंदी, मानी ठाही वेंदी ऐं प्लस खां सफ़ाई बफ़ाई करे वेंदी। 2 कमरनि जो क्वार्टर मां हिकिड़ी जॻह ई। सो उते वियासीं, हू हुन सां मिलियो ऐं हुन सां जेको ॻाल्हाईं कयईं त भई यूनाइटेड नेशंस जी हिकिड़ी हेरिटेज जी कमेटी ठहियलु आहे ऐं उन में 21 ॼणा आहिनि सॼे दुनिया में, जंहिंमें तूं आहीं हिकिड़ो। चए हा मां आहियां। ऐं जेको आहे सो अलाए 4-5 साल पहिरीं को थियो मैक्सिको या को अहिड़ी जॻह ॿुधाई त उते थियो त मां उन में वियो हुउसि कॉन्फ्रेंस में। पर जेको आहे सो ईअं हर 5 साले ते का उन्हनि जी कॉन्फ्रेंस थींदी आहे। हा, सो हुन चयो हिंस हुनखे चयो त मूंखे ख़बर पई त तव्हां हैदराबाद में था रहो त मूंखे पोइ शौक़ु तव्हां सां मिलिया ऐं पोइ कलाक खनि वेही वरी पोइ थियासीं। 2-4 महीननि खां पोइ डॉक्टर नबी बख्श बलोच मूंखे फ़ोन कई, चयो त अच मसइलो थी पियो। साईं वञा जो जेको हैदराबाद जो औकाफ़ खाते जो एडमिनिस्ट्रेटर तरफ़ां हिननि खे नोटिस आयल हुजनि त 15 ॾींहंनि जे अंदरि ई जॻह ख़ाली कयो। ही न को यूनिवर्सिटी जी मिल्कियत आहे, अच्छा, न को यूनिवर्सिटी जो को इख्तियार आहे, ऐं ही जेको आहे मिलणो आहे जेके मुहाजिरीन जेके आहिनि से आया इंडिया खां उन्हनि खे। ही औकाफ़ खाते जी मिल्कियत आहे। साईं मरहूम मज़हर सिद्दीक़ी साहब हो वाइस चांसलर। मुंहिंजो साईं मूंखे हिन जी ॾियो ऐं कापी बि मां फोटो कापी थो करायां, ओरिजिनल वरी तव्हांखे थो ॾियां, छो त ही यूनिवर्सिटी आहे त इन जो हिसाबु यूनिवर्सिटी जो जेको हेड आहे हुन सां ॻाल्हायूं पहिरीं, पोइ मां खणी ॻाल्हाईंदुसि। उन ज़माने शायदि इम्तियाज़ काज़ी या शफ़ीक़ हो सो कमिश्नर हैदराबाद जो। मुंहिंजे ॿई दोस्त आहिनि असांजा, इनशाला कुझु न कुझु थी वेंदो। वैसे मज़हर सिद्दीक़ी साहब ॾे, मज़हर सिद्दीक़ी साहब खे बि इहो थियो, उनखे का ख़बर पई हुई, ॿियनि खे ॿुधाई हुई। अच्छा, पोइ साईं
इहो जेको विच में तव्हां ओल्ड कैंपस में ॾिठो हूंदो न लॻल आहे हिकिड़ो चबूतरो टाइप जंहिं ते लिखियो पियो आहे, उतां नाला हथु कयोसीं त असुल जे माण्हू ठाहियो न हिनखे, उहो जेको आहे अमेरिका में रहंदो हो, उन खां तफ़सीलात ऐं कागज़ात घुरायासीं। उन खां पोइ यूसुफ लगारी साहब हिमत कई, वञी विधई केस अच्छा हाई कोर्ट में, त भई ही जेको औकाफ़ खाते जी जुरिस्डिक्शन जी नोटिफिकेशन आहे उन जे दायरे में अचे ई कान। अच्छा ऐं पोइ हिननि जे इहो माना उन्हनि जो ऑर्डर खे हाई कोर्ट चयो त कैंसिल आयो आहे। को अहसासु हिननि माण्हुनि खे कोन थियो त हिकिड़ो उहो माण्हू जंहिंजे लाइ ॿाहिरि जर्मनी जो काउंसिल जनरल हली अचे त मां रुॻो मिलांसि हुन सां, तव्हांखे एतिरो ख़्यालु न थियो त उन अहिड़े अज़ीम माण्हू खे तव्हां ईअं नोटिस ॾियारे मोकिलियो आहे त घर ख़ाली कर। धिके कढो माशाअल्लाह। साईं वधीक ज़बरदस्त को ॿी का ॻाल्हि तव्हां खोड़ कचहरी ऐं तव्हांजूं जेके यादगिरियूं आहिनि न माशाअल्लाह, हर हिकु ॻाल्हि जेका आहे कंहिं न कंहिं सबक़ ते वञी पुॼे थी, सो उहो पंहिंजी जाइ ते आहे। इनशाला वरी बि तव्हांखे केॾी महिल ज़रूरत ॾींदासीं, पर तव्हां छा था सम्झो हिन दौर में, हिन माहौल में जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे, असांजे नौजवाननि जे लाइ या ओवरऑल असांजे माण्हुनि जे लाइ कहिड़ो तव्हां मैसेज? साईं तमामु ॾुखियो वक़्तु आहे पाकिस्तान लाइ। ॾिसो ॿियनि दुनिया जे मुल्कनि, ॾिसो मां ऑस्ट्रेलिया में रहां थो, असां वटि 200 ॾींहं ऑन एवरेज मींहुं पवंदो आहे। मेलबर्न शहर में रहां थो, पाणी कोन बीहंदो, बिजली कोन वेंदी आहे। कोई 5-7 साल खां पोइ को बिजलीअ जो अगरि मिसाल तौरु को कमु करिणो हूंदो अथनि त उनजो मिनिस्टर जो लेटर ईंदो आहे असांखे महीनो पहिरीं, त फलाणे टाइम खां वठी फलाणे ताईं, मिसाल तौरु सुबुह जो 8 खां 10 ताईं बिजली बंदि थींदी या 12 ताईं बंदि थींदी, तव्हां पंहिंजो फ्रिज या अहिड़ी शयूं आहिनि त उहो बंदि कजो, को उन में का अहिड़ी ख़ासि शइ रखियलु आहे जेका ख़राबु न थी वञे त उनजो ख़्यालु कजो। ऐं असां ॾाढा मोज़रत आहियूं तव्हांखे। ऐं असां इहो ॾिठो आहे त 8 बजे अगरि टाइम ॼाणायल आहे त बिजली वेंदी 9 बजे, अगरि चऊं त 12 बजे ईंदी त 11 बजे अची वेंदी। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हिननि मुल्कनि पंहिंजा इंतिज़ाम सही करे छॾिया आहिनि ऐं चोगिर्द काफ़ी मुल्कनि, ॾिसो एपल्स आर टू बी कंपेयर्ड विथ एपल्स, ऑरेंजिस विथ ऑरेंजिस, ईअं थींदो न साईं। तंहिंजे करे हाणे असां पाण खे वेठा अमेरिका सां भेटियूं या ॿियनि सां न थींदो, पाण खे भेटणु खपे या त इंडिया सां या जेके नेपाल आहे मुल्क, या जेके वेझराई बंगाल आहे, ईरान आहे, उन्हनि सां उते बहितरियूं पयूं थियनि। असां वटि अबतरी ऐं बदतरी वधंदी पई वञे। साईं जंहिं बि मुआशरे में बुख ऐं बेइंसाफ़ी थींदी उते जुर्म वधंदो, उते चर्स जो वाहिपो वधंदो, उते जी नौजवान नस्ल ख़राब थींदी। ऐं मां उहो 100 में उहो तूफ़ान ईंदे ॾिसां पियो, इन जे करे असांजा बिल्कुलु रुख असांखे मुख़्तलिफ़ अंदाज़ में करणा पवंदा। पहिरीं ॻाल्हि त हुकूमत ते असांखे आम माण्हुनि खे, नौजवाननि खे, सभिनी खे असांखे भाड़णु छॾिणो पवंदो, छो त हुकूमत उहा आहे ई कान्हे जेका माना सही माना में अवाम जी परगोरल आहे। हुननि हाणे वञी पंहिंजूं अञा, यानी कि अगरि कंहिंखे 10,000 एकड़ ज़मीन आहे त हुनजी कोशिशि लॻी पई आहे त मुंहिंजी 20,000, अगरि मुंहिंजो हिकिड़ो बंगलो आहे त मुंहिंजो 2 बंगला ॿियो, ऐं हुननि खे ग़रीबनि जी का बि फ़िक्र न आहे। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त
थोरो ई घणो पंहिंजो कमु करिणो पवंदो। ॾिसो, तालीम जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। तालीम इल्मु आहे, भई ख़बर पवणु खपे, जाग्राफी पढ़णु खपे, ख़बर पवणु खपे घणा खंड आहिनि दुनिया में, घणा समुंड आहिनि दुनिया में, तारीख़ जी ख़बर पवणु खपे। भई वॾी हिकिड़ी वार आहे जेका मशहूरु वार आहे, स्पाइस वार, मिर्चनि ते वार थी, मिर्चनि ते, यानी कि जेका सुमात्रा ऐं जावा आहे इंडोनेशिया जा, उते इहो जेको आहे कमालपट, दालचीनी, साईं फोटो नंढो, फोटो वॾो, लौंग, इहे हिते थींदा। ऐं अरब उतां ॿेड़ा भरे वरी साईं बहरेन में ईंदा हुआ, ऐं बहरेन मां वरी पोर्चुगाल ऐं स्पेन वारा अची उहो ख़रीद कंदा। वरी साईं पोर्चुगाल में हिकिड़ो बादशाह पैदा थियो, हुन चयो भला इहो पैदा हेॾो था मुनाफ़ो असां खां कमाइनि, त हाणे हिननि खे जेको आहे असां पाण था वञूं, वञी उतां वञी छुरनि ॿेड़ा भरे खणी अचूं। त अरबनि न चयो त न, इन ते असांजी अजारादारी आहे, वॾी जंग थी। हाणे ॾिसो, इहो इल्मु आहे न, इहो इल्मु आहे, इहो अचणु खपे, थियणु खपे। इन खां पोइ अॻियो वञी इदराक थो थिए। हिकिड़ो अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे अक्यूमेंट, जेको चीन में चवंदा आहिनि त भई हिकिड़ी शइ आहे जेका तव्हांजे वस में कोन्हे, ज़हानत, पर सिखणु तव्हांजे वस में आहे, ऐं उन जे अमल बि तव्हांजे वस में आहे। ऐं जॾहिं इहो इल्मु ऐं इहा ज़हानत गॾिबी त इहा थींदी सियाणप। सियाणप मां हिकिड़ी शइ पैदा थींदी अक्यूमेंट। हाणे जीअं डॉक्टर मरहूम आलमानी साहिबु गुज़ारे वियो, तव्हां ॿुधो हूंदो, जी जी, परियां ईंदे सम्झंदो त हिनखे हीअ शइ आहे, उहो घटि टेस्टूं कराईंदो। जॾहिं हू हिकु ॿ दफ़ो दवा ॾींदो ऐं अफ़ाक़ो न थींदो त पोइ टेस्टूं कराईंदो, पोइ थ्रू आउट पोज़ीशन होल्डर हो, वरी हुनजो तजुर्बो हो। इहा अक्यूमेंट थी पैदा थिए। हींअर मुख़्तलिफ़ शयुनि में, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में बुनियादी शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे, ऐं थींदियूं वेंदियूं शयूं थींदियूं वेंदियूं। ज़रूरत हर कंहिं शइ जी आहे न, ज़रूरत हर कंहिं शइ जी आहे। तंहिंजे करे उन्हनि इल्मनि ॾे वञणु खपे जेके रोज़गार ॾियनि। छो त इंसान जो अगरि पेट भरियल आहे त पोइ हू को पैदाइशी तौरु मुजरिम कोन्हे, उन तरफ़ वञणु खपे। मिसाल तौरु भले पंक्चर ठाहिण को सिखे ऐं कंहिं कुंड ते वेही रहे, साईं रोज़गार कमाए वठनि। हींअर हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो मूंखे चई त साईं जेको कमंद था पीढ़ी, इहो कमंद जो जूस था कढी ॾियनि न, इहो 20,000 रुपयो थो हीउ कमाएव रोज़ाना, ऐं 2-3 लखनि में इहा लॻाई अथई मशीन, ऐं 20,000 रुपया माना डेली, माना महीने में 5-6 लख रुपया। तंहिं करे हींअर वॾु माण्हू पाई छॾणी आहे, छो त सफ़ेद पोश वधि में वधि तकलीफ़ में आहे। सफ़ेद पोश उन जे बदिरां ज़मीनी हक़ीक़ियूं इहे आहिनि त भई को अहिड़ो रोज़गार कयो जंहिंमें तव्हां मैट्रिक खां पोइ अहिड़ा कोर्सिस कयो जंहिंसां तव्हां साईं, हाणे इहे AC जो ज़मानो आहे, हींअर अचे थो AC टेक्नीशियन न साईं, तव्हां असांजे आहे या न आहे, चवंदो साईं AC कोन्हे, गैस विझणी आहे। बाबा घणा पैसा? 8,000, 2,000 मुंहिंजी मज़ूरी, 10,000, हुनजो टोटल ख़र्चु अथव 2,000। हिकिड़े AC ते पाण 8,000 रुपया कढियो थो वञे। ख़ुशी ख़ुशी ॾियूं, ख़ुशी ख़ुशी ॾियूं था। गाॾियुनि जूं मेंटेनेंस आहे, मैकेनिकल आहिनि, उन इलेक्ट्रीशियन, प्लम्बर, कहिड़ी इहा शइ कहिड़ी आहे जेका तव्हां ॾिसंदो त पाण खे नथी खपे। त हर को इंजीनियर नथो थी सघे, हर को डॉक्टर नथो थी सघे, हर को जेको आहे, पर ॿिया बि अहिड़ा तरीक़ा आहिनि जंहिंसां तव्हां इज़त वारो रोज़गार कमाए सघो था, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे माइटनि खे पाले सघो था। मुंहिंजे ख़्यालात हींअर उन पासे वञणु खपे। नंढा नंढा स्किल्स, नंढा नंढा स्किल्स। माशा